अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीटीआई चेयरमैन इमरान खान 5 मई ते इस्लामाबाद ॾांहुं लांग मार्च जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त मुल्की ख़ुदमुख्तारी लाइ जेतिरा ॾींहं इस्लामाबाद में रहणो पवियो रहंदा हू जान जी कुर्बानी ॾियण लाइ बि तयारु आहे। फौज खे चवे थो त न्यूट्रल रहे। पीटीआई हुकूमत केराइण लाइ अमरीका साज़िश कई। इहा संदसि ख़िलाफ़ न पर पाकिस्तान जे ख़िलाफ़ साज़िश हुई। बदकिस्मती सां हू अमरीकी साज़िश खे रोके न सघिया। पैसा ॾेई ज़मीर फरोशन खे ख़रीद कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान न्याज़ी जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता मुल्क में सिविल वार कराइण चाहे थो त इहा संदसि भुल आहे। क़ौम संदसि इहा साज़िश नाकाम बणाए छॾींदी। ही क़ौम इमरान न्याज़ी खे माफ़ न कंदी। तुंहिंजी ॻिची हूंदी ऐं क़ौम जो हथ हूंदो। इमरान न्याज़ी क़ौम खे इख़लाक़ी तौर ते तबाह करे छॾियो आहे। इत्तेहादिन फ़ैसिलो कयो त कंहिंखे इस्लामाबाद में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान अफ़रा तफ़री पैदा करण जी कोशिश कई त लोही हथनि सां मुंहुं ॾिनो वेंदो। इमरान खान जो मुल्क दुश्मन एजेंडा आहे ऐं हू मुल्क में अफ़रा तफ़री पैदा करण चाहे थो। श्री मज़ारी जी गिरफ़्तारी ग़लत थी। मरियम नवाज़ जी गिरफ़्तारी जो तरीक़ेकार बि ग़लत हो। यकराय फ़ैसिलो आहे त हुकूमत आइनी मुद्दो पूरो कंदी। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त PTI जी लांग मार्च जी का अहमियत नाहे। पहिरियां बि मीडिया इमरान खान जो दिमाग़ ख़राब कयो। हाणे वरी मीडिया इमरान खान जो दिमाग़ ख़राब करे रही आहे। तहरीक इंसाफ़ हुकूमत जो 4 वरे जो गंद खणण लाइ केतिराई साल घुर्बल आहिनि। कंहिंखे बि पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। परराई मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी चीनी परराई वज़ीर वांग ज़ी सां मुलाक़ात। संदसि चवण आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वक़्त सां गॾु सगारी थी रही आहे ऐं हर ॾुखे वक़्त में चीन जी भरपूर सहकार ते हू चीन जा थोरा मञनि था। पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल दहशतगर्द हमलनि जी मुज़म्मत करे थो ऐं चीनी शहरनि ते हमिलो कंदड़नि खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। CPEC मंसूबे ते कमु कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यकीनी बणायो पियो वञे। भारत वालारियल कश्मीर में मुसलमान अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। पंजाब असेंबली के इजलास में स्पीकर चौधरी परवेज़ इलाही खिलाफ बेएतमादी रिथ। इजलास कुछ मिनटन की कार्रवाई का 6 जून ताईं मुलतवी। पैनल ऑफ चेयरमैन बेएतमादी रिथ पेश करने रिथ आणींदड़ समीउल्लाह खान जो नालो हर सॾियो पर मेंबर ऐवान में मौजूद न हो। तंहिं करे स्पीकर खिलाफ बेएतमादी रिथ उकलाई वई। मुस्लिम लीग नून पंजाब असेंबली के स्पीकर खिलाफ ॿीहर बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। पंजाब असेंबली के इजलास लाइ सिक्योरिटी जा इंतहाई सख्त इंतजाम किया विया। पुलिस की गरी नफरी मुक़रर कई वई। असेंबली के मुलाज़मन के ऐवान के अहाते में दाख़िल थियण खां रोकियो वियो हो। पंजाब असेंबली जा दरवाजा पंजाब पुलिस ज़रिए बंद किया विया। गेट बंद करण पहिरीं किस्त आहे, ॿी किस्त अचण वारी आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त हीअ नवाज़ शरीफ के छो नथा घुराइनि। हिननि खे ख़बर आहे त कंहिं वञी रही आहे। नवाज शरीफ अवाम में हुक अचे, अवाम सियासी हशर कंदी। भाड़े जो कातिल खेस कत्ल ऐं मुल्क में डफेड़ फैलाइण चाहे थो।
बिनी पी पुट ते घबराहट तारी थी वही है। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त रुगो एक धिक्को बियो आहे त ही माण्हू फारिग थी वेंदा। हिननि जो किताब पूरो थी चुको आहे। बागी मेंबर कैफ़े किरदार ताईं पहुचे विया आहिनि। संदन नंबर्स वधी रहिया आहिनि। पंजाब के नए गवर्नर की मुकर्ररी बाबत वजीर आजम बी समरी भी सदर आरिफ अलवी के मोकले छड़ी। वजीर आजम शहबाज शरीफ पारा मोकलियल समरी में बलीगुर रहमान के गवर्नर पंजाब मुकर्रर करण की सिफारिश की वही। शहबाज शरीफ जो चवण है त पंजाब जो गवर्नर जो उहदे लाइ बलीगुर रहमान मुनासिब आहे। ज़रियन मूजिब सदर 31 मई ताईं गवर्नर की मुकर्ररी की तौसीक जो पाबंद आहे। सिंध सरकार सूबे में पानी खोट ते गणती जाहिर करे छड़ी। इतलात सूबाई वजीर शजील मेमन चयो आहे त इरसा 91 वारे पानी ठाह ते अमल कराइण में नाकाम थी वई आहे। 3 रुखी फार्मूला जी का भी कानूनी हैसियत न आहे। कोठड़ी बैराज ते 72% पानी खोट आहे। कंबर भरसा कारे के इल्जाम फायरिंग नौजवान कतल सदस मासूम भा जख्मी। गोड बहारो चांडियो में हथियार बदन औताक के वेठल आसिफ चांडियो मता फायरिंग कर दी। इल्जाम ठायल नौजवान कतल सदस मासूम भा गोली लगन सबब सख्त जख्मी थी पो। वाक़े बाद मकतूल जो लाश ऐं जख्मी अस्पताल मुंतकिल। लाड़काने की शहबाज कॉलोनी में मुबैना तौर नशे में धुत अमराजो पैंजी घरवारी मथा तशद्दुद जख्मी नाइला मेमन अस्पताल मुंतकिल। पुलिस जवाबदार वाजिद मेमन के गिरफ्तार करे वरितो। तंगवाणी में बेरहम पी पैंजे नए ॼावल पुट के विकिरो करे छॾियो। माउ जो एहतजाज। काजुल ओड जो चवण आहे त मुड़स नव ॼावल ॿार पैसनि एवज़ शेख बिरादरी के शख्स के विकिरो करे छॾियो आहे। सिंधड़ी बरसा गोठ पीर बख्श जरवार बिजली की तार में बाहि मेघवार बिरादरी जा 15 घर अलह तलह समेत सड़ी रख थी विया। इतलात फायर ब्रिगेड गाड़ी बाहि विसाइण पहुती पर पानी वारो पाइप न हुजण सबब वापस रवानी थी वई। कुंभ बरसा गोठ अता मोहम्मद बमरोवासी पुलिस एहलकार जो बिरादरी के बासरन ऐं पंहिंजे पटे भाइन की नाजायज़ी खिलाफ एहतजाज। पान साड़न की कोशिश पुलिस खेस बचाए वरतो। शाहनवाज बमरो जो चवण आहे त बिरादरी जा बासर संदस जमीन ते कब्जो करे रहिया आहिनि। घर मथा हमलो कयो वियो। कुंभ पुलिस बासरन की वंगार वहंदे उल्टो मुंह मथा बाहि ॾियण ऐं धमकियुनि जो पूरो केस दाख़िल करायो आहे।